जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवत गीता जो अध्याय ॿियो। हिन खां पहले मां अध्याय पहिरियों ऐं हुनजो महात्म अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहो बि ज़रूरु ॿुधिजो। ऐं हे वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त हिकु लाइक कजो, पंहिंजे सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे शेयर कजो ऐं कमेंट में श्री कृष्ण भॻवान जी जय ज़रूरु लिखिजो। अचो त ॿुधूं गीता जो अध्याय ॿियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भॻवान जी जय। संजय वाच। संजय धृतराष्ट्र खे तो चवे त हे राजन, अर्जुन भगत दया में भरजी व्याकुल थी अखियुनि में पाणी आणे जारो जार रोअण लॻो। श्री कृष्ण भॻवान भगत अर्जुन खे व्याकुल ॾिसी चयो। श्री भॻवानो वाच, हे अर्जुन, अहिड़े पथरियल युद्ध जे मैदान में तोखे दुख किथां आयो? अहिड़ी नीच बुद्धि तोखे हुअण न घुरिजे। इन्हीअ करे तोखे सुर्ग बि हासिल न थींदो ऐं संसार में तुंहिंजी उपमा न निकिरंदी। हे अर्जुन, तोखे नामर्दन जहिड़ो स्वभाव रखणु न घुरिजे। तूं तत् असली ॻाल्हि जो ॼाणे नथो। हे अर्जुन, तत् खे न ॼाणण वारा हिन नीच बुद्धीअ खे त्याग, उथी खड़ो थी वियो। तॾहिं कृष्ण भॻवान जा अमोलक वचन ॿुधी उथी चवण लॻो। अर्जुन वाच, हे मधुसूदन, दुश्मननि जे नाश करण वारा, हे मुंहिंजा मित्र भीखम द्रोणाचार्य ही त पूॼा जे योग आहिनि। इन्हनि जे अॻु तूं भेटा रखिजे। हिननि खे बाणनि सां कहिड़ीअ तरह मारिजे। ही त वॾा महापुरुष आहिनि। हिननि जे मारण में तुंहिंजो कल्याण न थींदो। राजभोग इंद्रनि जे सुख वास्ते अहिड़नि महापुरुषनि खे मारियां, सो भोग छो न हिननि जे रत साण मिली भोॻियां। हिन ॻाल्हि जी बि पक न आहे त का मुंहिंजी जीत थींदी। इहा मां पक थो ॼाणा। हे जेके धृतराष्ट्र जा पुट युद्ध लाइ बीठा आहिनि, सो इन्हनि जे मारण करे मुंहिंजो भलो न आहे, छो त ही मुंहिंजा कुटुंबी मित्र आहिनि। ऐं ॿियो, तव्हांजो चयो नीच बुद्धि धारण न कर। सो हे स्वामी, मां नीच बुद्धीअ जे पाप खे मञींदो आहियां। मां अहिड़ो मूर्ख थी वियो आहियां जो धर्म खे बि नथो ॼाणा, जो धर्म मूंखे साम्हूं आहे ऐं अधर्म कहिड़ीअ तरह आहे। हे प्रभु, मूं साधना जोग यानी कृपा करे मन ऐं वाणीअ कर्मनि करे तुंहिंजे शरण आयो आहियां। जंहिंमें मुंहिंजो कल्याण थिए, सो जंहिं ॻाल्हि करे मुंहिंजूं इंद्रियूं सथल थी वञूं आहिनि, सा ॻाल्हि ॼाणी नथो सघां। जंहिं करे मुंहिंजो शोक वञे। हे प्रभु, हे दुश्मननि खे मारे सारी धरतीअ ऐं देवलोक सुर्गलोक जी सामग्री ऐं राज पायां, तॾहिं बि मुंहिंजो शोक न वेंदो। मूं हिननि खे मारियां धरतीअ जे राज लाइ युद्ध करियां। संजय वाच। संजय राजा धृतराष्ट्र खे तो चवे। तॾहिं अर्जुन भगत मदन मुरार खे चवण लॻो त हे मधुसूदन, हे गोविंद, मूं युद्ध कौरवनि सां कॾहिं बि की न कंदुसि। अर्जुन इहे वचन कृष्ण भॻवान खे चई माठ में पइजी पियो। संजय धृतराष्ट्र खे चवण लॻो, हे राजा, अहिड़े दुख ऐं चिंता में कृष्ण अर्जुन खे ॾिसी खिली ही वचन चवण लॻो। हे अर्जुन, हाणे सांख्य शास्त्र जो मत ॿुध। श्री भॻवानो वाच, हे अर्जुन, जेके ज्ञानवान आहिनि से कंहिं बि ॻाल्हि जी चिंता नथा कनि। जंहिंजे मारण लाइ तोखे चिंता थी आहे, से तुंहिंजे चवण करे मारिजी न वेंदा। ही अॻे बि हुआ ऐं हाणे बि आहिनि ऐं अॻिते बि हूंदा। ही जो बोलण वारो आत्मा आहे, सो अविनाशी आहे। देह जूं 3 अवस्थाऊं आहिनि, बाल, जौबन, वृद्ध अवस्था। चौथी अवस्था देह जो मरण आहे। इहे त देह जा धर्म आहिनि। हे अर्जुन, ज्ञानवान आत्मा खे अविनाशी सम्झनि था ऐं
देह जो त मरण धर्म ई आहे। इहो ॼाणी करे वीचारवान कंहिंजो शोक न कंदा आहिनि। हे कुंतीअ जा पुट अर्जुन, तोखे इंद्रनि जो ज्ञान प्राप्त थियो आहे, सो इहो ज्ञान सुख ऐं दुख जो दाता आहे। इहो दुख सुख प्राप्त बि थींदो आहे ऐं मिटी बि वेंदो आहे, वरी नास बि थींदो आहे। हे अर्जुन, इंद्रियुनि जो दुख पंहिंजे वस कर। जंहिं पुरुष इंद्रियूं पंहिंजे वस कयूं आहिनि तंहिं अमृत पीतो आहे, उहो ई पुरुष अमर थियो आहे। हे अर्जुन, आत्मा सभिनी देहुनि में व्यापक आहे, तंहिंखे तूं अविनाशी ॼाण, जो कंहिंजे नास थियण जो न आहे। ॼमंदो मरंदो ही शरीर आहे, आत्मा हमेशह अमर आहे। सो कहिड़ो आहे, निराहार न खाईंदो आहे। हिन आत्मा जी मर्यादा बि कान आहे त केतिरो आहे। तंहिं करे तूं युद्ध कर। जीअं कोई चवे त मूं हुनखे मारियो आहे, सो ही आत्मा ॿिन्ही खे कुझु न सम्झंदो आहे। न को मोह आहे, न कंहिं मारियो आहे। ॼमे बि नथो, मरे बि नथो। सो आत्मा कहिड़ो आहे, जनम मरण खां परे अविनाशी सनातन पुरातन आहे। न मरे थो, ॼमण मरण शरीर जो धर्म आहे। हे अर्जुन, जंहिं अहिड़ो अविनाशी आत्मा न सुञातो, सो अज्ञानी पुरुष आहे। जीअं त मां हुनखे मारियां, हुन मूंखे मारियो। हे अर्जुन, जंहिं अहिड़ो अविनाशी आत्मा न सुञातो, सो अज्ञानी पुरुष आहे। जीअं त मां हुनखे मारियां, हुन मूंखे मारियो। हे अर्जुन, देह ऐं आत्मा जो मेलाप कहिड़ीअ तरह आहे, सो ॿुध। जीअं पुराणा कपिड़ा लाहे नवां पाइजनि, तीअं आत्मा पुराणी देह छॾे नईं देह में प्रवेश करे थो। सो वरी आत्मा कहिड़ो आहे, जो हथियारनि सां वढिजे बि नथो ऐं बाहि में सड़े बि नथो, जल में बुॾे बि नथो, पवन में सुके बि नथो। सो आत्मा टुकड़ा करण ऐं वढिजण में बि नथो अचे। सो जनम मरण खां परे अविनाशी ऐं सर्वव्यापी आहे, सभिनी शरीरनि में भरपूर आहे। तंहिं करे हुन जो आस्थान निश्चल आहे। ॾिसण खां परे कंहिं ॾिठो बि न आहे। न ख़्याल करण वारो अकिरतो आहे ऐं कुझु कृतिकार बि नथो करे। हे अर्जुन, जंहिं अहिड़ो आत्मा सुञातो आहे, सो कंहिंजी चिंता करे। सो आत्मा मूं तोखे चयो आहे। हे अर्जुन, तूं आत्मा खे अहिड़ो नथो ॼाणी त बि वीचार करे ॾिस त जेको ॼमियो आहे, सो आख़िर मरंदो। जेको मोह आहे, सो आख़िर जनम वठंदो। हे अर्जुन, अहिड़ो वीचार करे तूं कंहिंजो बि दुख न सहो। हाणे तूं ॿियो ॿुध। ही जो भूत प्राणी आहिनि, तंहिंजो को आदि अंत न आहे। ही किथां आया आहिनि ऐं केॾांहुं वेंदा। हीअ विच में ई नास थी रहिया आहिनि। ख़बर नथी पवे काॾों आया आहिनि ऐं काॾे वेंदा। तंहिंजी वरी चिंता कहिड़ी आहे। हे अर्जुन, चिंता न करणु घुरिजे। हाणे ॿियो ॿुध। जे कोई हिन ॿोलण वारी आत्मा खे ॾिसणु चाहे त अचरज करे ॾिसे। हे अर्जुन, अचरज छाखे चइजे? ही छा आहे जंहिंजो ध्यानु करे नथो सघिजे? देह में रही जनम न ॼाणे त ही छा आहे? देह में रही मरम न ॼाणे त ही छा आहे? अहिड़ी चिंता करणु न घुरिजे। आत्मा खे पको करे ॼाणिजे त आत्मा अविनाशी आहे। इन्हीअ करे हे अर्जुन, तूं कंहिं बि प्राणीअ जी चिंता न कर। तूं खत्री आहीं। युद्ध कर। युद्ध करणु तुंहिंजो धर्म आहे। तूं पंहिंजे धर्म खां न फिर। अहिड़े वक़्तु कल्याण खत्रीअ लाइ ॾाढो दुर्लभ आहे। पंहिंजी इच्छा करे ई सभई योद्धा अची इकट्ठा थिया आहिनि ऐं स्वर्ग जा दरवाजा हिननि लाइ खुलिया पिया आहिनि। जेको युद्ध में मरंदो सो स्वर्ग खे वञी प्राप्त थींदो। जेकॾहिं तूं हीअ धर्म जी युद्ध न कंदे
त तुंहिंजो धर्म बि वेंदो ऐं तुंहिंजी वॾाई नामुस बि वेंदो। सो तूं पंहिंजो धर्म ऐं नामुस छॾे पाप में न पओ। जे लोक तुंहिंजी वॾाई कंदा आहिनि से तुंहिंजी निंदा कंदा, चवंदा अर्जुन निर्बलो, मंझसि ताक़त कुझु बि न आहे, जो जंग छॾे हलियो वियो। सो हे अर्जुन, इन्हीअ निंदा खां मरण भलो आहे। ऐं जे योद्धा तोखां ॾकंदा आहिनि ऐं तोखे वॾो योद्धो करे सम्झंदा आहिनि, उहे ई चवंदा त अर्जुन नामर्द आहे। तोखे खोटा लफ़्ज़ चवंदा, निंदा कंदा ऐं जे युद्ध में मरंदे तो स्वर्ग में वञी प्राप्त थींदे, ऐं जे जीतींदे त सारी पृथ्वीअ जे राज जा सुख भोगींदे। तंहिं करे तूं हे अर्जुन उथी खड़ो थी ऐं दुख सुख समान समझी युद्ध कर, तोखे पाप न लॻंदो। हे अर्जुन, मूं ही तोखे सांख्य शास्त्र जो मत ॿुधायो आहे, हाणे तूं बुद्धि योग ॿुध। सो बुद्धि योग कहिड़ो आहे? जंहिंजे ॿुधण ऐं सम्झण करे जनम मरण जे बंधन खे काटे मुक्तिअ खे प्राप्त थींदो आहे। हाणे तूं पहिरियां ई वीचार ॿुध, जो मूं पंहिंजनि भगतनि सां कहिड़ो आहियां। जो मुंहिंजा भगत मुंहिंजी सेवा ऐं पूजा पाठ भुली भुली प्रेम में अॻु पोइ पया कनि, तनखे बि कोई पाप न आहे। छो त मां ॼाणा थो त मुंहिंजा भगत प्रेम में मगन थी विया आहिनि। जंहिंखे सुरत कान आहे, तंहिंजी साख जीअं रामचंद्र अवतार धारे भीलड़ीअ नीच जात जा झूठा बेर प्रेम सां खाधा। हे अर्जुन, मुंहिंजी भगती ॾिसण में थोरी आहे। जीअं त हिकु तुलसीअ जो पन या गुलनि जी माला सिक सां मूं ते चाढ़े, या हिकु वार सिक सां मूंखे नमस्कार करे, या प्रेम सां मुंहिंजो नालो वठे। ॾिस, हीअ त ॾिसण में थोरो आहे, पर उन जो फल वॾो आहे। सो फल कहिड़ो आहे? जनम मरण जे दुख खां छुटी मुंहिंजे अविनाशी पद में लीन थो थिए। हे अर्जुन, इहा त मुंहिंजी भगतनि सां सहूलियत आहे। जा चयमि, हाणे भगत जो मूंसां निश्चय आहे, सो ॿुध। मुंहिंजे भगतनि जी चरण कमल साण प्रीति आहे ऐं मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे न मञींदा आहिनि, ऐं मुंहिंजो नाले खां सवाइ ॿियो कुझु ॿुधंदा बि न आहिनि। फ़क़ति मुंहिंजे चरणनि में ही निश्चय अथनि, ऐं जंहिंजो निश्चय मूं साण न आहे, तंहिंजी ॻाल्हि ॿुध। तंहिंजी बुद्धि हमेशह पई भर में ऐं भिटके, जंहिं पासे लाइनि तंहिं पासे ई लॻी वञनि। से वरी कहिड़ा आहिनि? जंहिंजो निश्चय मूं में न आहे, से मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे ऐं सलोक पढ़ी पढ़ी पिया माण्हुनि खे लुभाइनि, ऐं माण्हुनि खे ॿियनि जूं पूॼाऊं कराए कूड़ा उपदेश पिया कनि। से अंधा मूर्ख पिया पाण खे पंडित कोठाइनि। हे अर्जुन, वेद जा वादी थी पाण बि मोह में फाथल आहिनि, ऐं माण्हुनि खे बि मोह में पिया फासाइनि। जन इंद्रनि जे भोग कामना खे सुर्ग ॼाणी परम पद सम्झो आहे, सो सुर्ग मां किरी नरक में पवंदा। जे घणनि ॿुधनि वारा आहिनि, मां में निश्चय न अथनि, सो सुर्ग मां किरी संसार जे जनम मरण जा दुख घणा भोगींदा आहिनि। से बुद्धीअ खां किरियल इंद्रनि जे भोग भोगण लाइ बुद्धीअ जा अंधा थिया आहिनि। तन जो निश्चय मां में नथो लॻे। मूं में लॻण खां सवाइ धर्म सुख कल्याण तन जो कॾहिं न थींदो। हाणे अर्जुन, वेद जो वृतांत ॿुध। वेद जी बुद्धि बि टिनी गुणनि में आहे। तूं इन्हनि टिनी गुणनि में अतीत आहीं। सो कहिड़ो आहीं? जंहिंमें सर्दी न गर्मी, जनम न मरण आहे। अहिड़ो जो आत्मा आहे, सो सत स्वरूप नित्य आहे।
सो तूं तंहिं आत्मा सां मिली रहो ऐं आत्मा जे सुख ऐं इंद्रियनि जे भोगण जे सुख में वॾो भेद आहे। तंहिंजो दृष्टांत ॿुध। जहिड़ीअ तरह पाणीअ जा खूह, तलाव, टुॿा, नदियूं आहिनि, तन मां हिकु ई कार्य थींदो आहे। खूह ते वञी जतन करे पाणी भरे तंहिंखे पीजे थो, पर चङीअ तरह सनानु ऐं कपिड़ो न धोई सघिबो। ऐं जे तलाव दुॿे ते वञिबो त सनानु ऐं कपिड़ो धोई सघिबो, पर उते पाणी पीअण में न ईंदो। पर जे कंहिं नदीअ ते वञिबो त उहो सनानु कपिड़ा चङी तरह धोइबा, पर पाणी बि सुठो पीइबो। तहिड़ीअ तरह जंहिं जीव आत्मा ऐं ब्रह्म खे पछाणियो आहे, तंहिंखे सभु सुख आहे। इन्हीअ सुख खे मुंहिंजा उपासक ब्रह्मा नारद कहिड़ा चवंदा आहिनि, कहिड़ा ॼाणंदा आहिनि। हे अर्जुन, उन्हीअ सुख खे मुंहिंजा उपासक ब्रह्मा नारद जहिड़ा ॼाणंदा आहिनि। हे अर्जुन, अहिड़ो जो आत्मा जो सुख आहे, तंहिंसां मिल तुंहिंजो खत्री धर्म लड़ाई करणु फर्ज़ आहे। तंहिं करे तूं हार जीत हिकु सम्झ, हर्ख शोक खां रहित थी युद्ध कर। हिन जो नालो आहे समता योग। हे अर्जुन, अहिड़ीअ तरह बुद्धि योग सां जुड़ी पाप पुण्य खे त्यागे आत्मा साण मिल। उन्हीअ जो नालो कल्याण योग आहे। जे फल जी इच्छा नथा कनि, मूं साण जुड़िया था रहनि। जेके फल जी इच्छा था कनि, से नीच बुद्धि वारा आहिनि। हे अर्जुन, जॾहिं तूं मूं साण पको निश्चय रखंदे, तॾहिं तूं जनम मरण खां छुटी मुंहिंजे अविनाशी पद खे प्राप्त थींदे। हे अर्जुन, तुंहिंजे मोह बंधन खे तुंहिंजी ज्ञान रूपी बुद्धि छॾे ॾींदी, ऐं जे शास्त्र ॿुधा थी तन खां बि विरकत थींदी। ऐं निश्चल बुद्धि तुंहिंजी तॾहिं थींदी जॾहिं तूं समाधि योग में सुख खे ॼाणंदे। श्री कृष्ण भॻवान जा इहे अमृत रूपी वचन ॿुधी अर्जुन पुछण लॻो। अर्जुन वाच, हे केशव महाराज, जंहिंजी निर्मल बुद्धि आहे, तंहिंजा लक्षण कृपा करे ॿुधायो। तंहिंजी समाधि कहिड़ी आहे? ॻाल्हाईंदा हलंदा वेहंदा कहिड़े नमूने आहिनि? मूं इहो कीअं सम्झां त हीअ निश्चल बुद्धि आहे? एतिरो ॿुधी श्री कृष्ण भॻवान चवण लॻो। श्री भॻवान वाच, हे अर्जुन, जंहिंजी इच्छा कंहिं बि ॻाल्हि ते नथी थिए ऐं पंहिंजे आत्मा खे पाए शांति रूप रहिया आहिनि, तंहिंखे निश्चल बुद्धि रूपी ॼाण। ऐं से वरी कहिड़ा आहिनि? जंहिंजे शरीर खे का सुख जी चिंता न आहे ऐं न कंहिंजो मोह ऐं भव रखनि, न कंहिंसां वेर न क्रोध कनि, तनखे निश्चल बुद्धि रूपी सम्झ। हे अर्जुन, से वरी कहिड़ा आहिनि? जंहिंजी कंहिं वस्तुअ सां प्रीत न आहे ऐं चङी वस्तु पाए हर्ख शोक न कंदा आहिनि, तंहिंजी बुद्धि निश्चल रूप आहे। हे अर्जुन, से वरी कहिड़ा आहिनि? जहिड़ीअ तरह कछु पंहिंजा हथ पेर मुंहुं सभई इंद्रियूं पंहिंजे अंदरि खोपरे में लिकाईंदो आहे, ऐं तहिड़ीअ तरह हुन पंहिंजूं इंद्रियूं विषय भोग खां रोके रखियूं आहिनि, तंहिंखे तूं निश्चल रूपी बुद्धि ॼाण। हे अर्जुन, ज्ञानवान पंहिंजे इंद्रियनि खे विषयनि खां रोकण जा जतन कंदा आहिनि। तहिड़ीअ तरह तूं बि पंहिंजे इंद्रियनि खे वस कर। कहिड़ीअ तरह सो ॿुध। मन जो निश्चल चित मां में रख, छो त मन करे ई इंद्रियूं सुरजीत आहिनि। सोई मन मूं में लाए, तॾहिं इंद्रियूं पाण ई जीतियूं वेंदियूं। ऐं जंहिंजे वस में इंद्रियूं आहिनि, तंहिंजी बुद्धि निर्मल सम्झ। ऐं जंहिंजे वस में इंद्रियूं न आहिनि, तंहिंजी बुद्धि मलीन आहे। ऐं
जो मुंहिंजे नाले में ध्यानु न ॾींदो, चिंता कंदो त ज़रूर बि त मनुष्य जो कमु कंहिं तरह बि बिगड़ंदो। सो तूं ॿुध, जो माण्हू विष्णु जी ॻाल्हि करे तंहिंजो संग कबो अथवा पंहिंजो मन विष्णु में ध्यानु कंदो, तॾहिं त उनखे विष्णु जो संग थींदो। ऐं तॾहिं संग करण सां मन में काम ऐं ॿियनि विषयनि जी हिनखे कामना थींदी आहे। ऐं कामना मां क्रोध, क्रोध मां लोभ, लोभ मां मोह थींदो, मोह मां वरी चेतन ताई गुम थी त वीचार बुद्धि बि नाश थी। पोइ त जहिड़ा ॿिया पशु जुणियूं तहिड़ो ई पशु थियो। तंहिं करे हे मुंहिंजा भगत आहिनि, तंहिं करे जे मुंहिंजा भगत आहिनि से संसारी माण्हुनि जो संग न कंदा आहिनि, से प्रभुअ खां सवाइ ॿी ॻाल्हि न चवनि ऐं नाम जे चिंता खां सवाइ ॿियो संकल्प बि न कनि। इहा मुंहिंजे भगतनि खे मुंहिंजी आज्ञा आहे। हे अर्जुन, मुंहिंजा भगत सवाद ऐं भोजन खे कीअं अंगीकार कंदा आहिनि सो ॿुध। जेकी मुंहिंजे इच्छा सां अची मिलंदो आहे तंहिंखे राज़ी थी भोॻींदा आहिनि ऐं संग मूंखां सवाइ ॿिए कंहिंसां न कंदा आहिनि। जंहिंजे चित मन जो मूं में अहिड़ो निश्चय आहे तंहिं ते मूं कृपा कंदो आहियां। मुंहिंजे कृपा साण हुननि जा नंढा वॾा दुख तन मन जा नाश थींदा आहिनि ऐं उहे ॾाढा प्रसन्न रहंदा आहिनि। तंहिंजे बुद्धीअ जो निश्चय मूं में थींदो आहे। हे अर्जुन, हाणे जंहिंजी नास्तिक बुद्धि आहे तंहिंखे थो चवां। जे पुरुष चवनि था त परमेश्वर काथे आहे, कंहिं ॾिठो आहे, श्रद्धा मूं में नथी लॻे ऐं मूं में श्रद्धा रखण खां सवाइ तनखे शांती न आहे ऐं शांति खां सवाइ ॿियो सुख न आहे ऐं से नास्तिक बुद्धि हमेशह दुखी रहंदा आहिनि। हे अर्जुन, जे इंद्रियूं विषयनि ॾे वञनि तंहिंजे पुठितां मन खे वञणु न ॾिजे। जंहिंजो मन इंद्रियुनि ॾे वियो सो ॼाण त कीड़े जी बुद्धि आहे। कहिड़ीअ तरह सो ॿुध, जीअं त ॿेड़ी नदीअ जे पार वेंदी आहे, हलंदे हलंदे अची हवा लॻंदी आहे, पोइ ॿेड़ीअ खे किनारो करणु मुश्किल थींदो आहे, पोइ काॾे जे काॾे वञी किनारो वठंदी आहे। सो अहिड़ीअ तरह इंद्रियुनि खे मन ॾे वञणु न ॾिजे। तंहिं ते हे अर्जुन, पहिरियां ई तूं इंद्रियुनि खे वस कर। जंहिं पुरुष पंहिंजियूं इंद्रियूं वस में कयूं आहिनि तंहिंजी बुद्धि निश्चल ॼाण। हे अर्जुन, ॿियो ॿुध, मुंहिंजी सुमरण करे ऐं भॼन करण जो सवादु छा आहे सो हिन संसारी माण्हुनि खे सम्झ में नथो अचे। तंहिंजे भाणे त मुंहिंजो भॼन राति आहे, ॼण मुंहिंजे पासे सुम्हिया आहिनि ऐं संसार जे विषयनि में सावधान आहिनि, ॼण त उन्हनि खे हीअ विषा ॾींहं थो वासे। ऐं जे मुंहिंजा प्रेमी आहिनि से त उन्हनि विषयनि खां सुम्ही रहिया आहिनि। तंहिंजे भाणे त संसार जूं ॻाल्हियूं राति आहिनि, से मुंहिंजा भगत त मुंहिंजे भॼन में जागी करे सावधान रहंदा आहिनि। मुंहिंजा जे पूर्ण भगत आहिनि तंहिंजा लक्षण ॿुध। जहिड़ीअ तरह समुद्र पंहिंजे जल करे भरियल आहे, तहिड़ीअ तरह मुंहिंजा भगत निश्चल ऐं भरपूर आहिनि। से वरी कहिड़ा आहिनि, जंहिंजी कामना मुंहिंजे भॼन खां सवाइ ॿी ॻाल्हि में नथी लॻे। अहिड़ा जे भगत इच्छा अहंकार ममता खां परे जे शांति पद में लिवलीन आहिनि ऐं शांति तन में लीन आहे। हे अर्जुन, ही मां तोखे ब्रह्म में पको निश्चय रखणु चयो आहे। जो ब्रह्म मां आहियां तंहिंजो हीअ अस्थित स्वभाव आहे, तंहिंखे हीअ अस्थित स्वभाव प्राप्त थियो आहे। सो वरी माया जे मोह करे कॾहिं बि कॾहिं न मोहित थींदो। छो नथो मोहिजे सो ॿुध। सो मासां पार वञी निर्वाण
पद खे प्राप्त थींदो, तंहिंमें जनम मरण न आहे। इति श्री भगवद गीता श्री कृष्ण अर्जुन संवादे ॿियो अध्याय सांख्य योग नाले संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय।